नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे छठे में खबर ॾींदा हलूं त म्यूनसिपल اشپيشل टेक्स टीम जो वाटर सप्लाई इंचार्ज अब्दुलरशीद हालो सां गॾु शेरازي मौला ऐं मस्जिद मौला ते विज़िट। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु रहवासियुनि कंप्लेन कई हुई त मेन लाइन में गटर जो पाणी अचे थो, जंहिं करे अॼु सुबुह हिन लाइन ते वर्क थियो, जंहिंमें मेन लाइन हिकु जॻह खां डैमेज हुई, जंहिंमां ज़मीनी सीपेज गंद लाइन में दाख़िल थियो पिए। इन खे क्लियर कयो वियो। राति देर बाद वाटर सप्लाई इंचार्ज सां गॾु पाणी स्टार्ट थियण बाद पूरे एरिया खे फोकस कयो वियो। अक्सर जॻहियुनि ते नंढा कनेक्शन खुल रहनि था, रस्ते ते पाणी वेही रहियो। इन खे क्लियर कयो वञे। तमाम शहर रहवासियुनि खे अपील कई आहे त बराए महिरबानी पंहिंजो कनेक्शन ऑथराइज कराइनि, तमाम बकाया जात जल्द खां जल्द जमा करनि ऐं पंहिंजे लाइन जी मालिकी कनि, गलियुनि रस्तनि ते पाणी ज़ाया न कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।